नाज़रीन, डॉक्टर अनीता शाह न रुगो डेंटिस्ट डॉक्टर आहे पर हूअ ॾाढी सुठी आर्टिस्ट पिणु आहे। संदसि तख़लीक़ कयल पेंटिंग्स में सूफ़ी अज़म वाज़ह नज़र ईंदो आहे। संदसि चवणु आहे त हूअ सूफ़ी अज़म सां लगाव रखे थी। इहो ई सबबु आहे जो पेंटिंग ठाहींदे सूफ़ी अज़म नज़रिए खे साम्हूं रखंदे ख़्यालनि में गुम थी वेंदी आहियां। अनीता शाह धरती टीवी जी रिपोर्टर सरवत जबीन सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसूं। अॼु असां अहिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत जे घर मौजूदु आहियूं जंहिंजो तालुक़ डेंटिस्ट्री सां त आहे पर सियासी घराने सां बि आहे। डॉक्टर अनीता शाह, अचो था ॻाल्हायूं ऐं पुछूं था अदी जेकी डेंटिस्ट बि आहिनि ऐं माशाल्लाह इलाही टैलेंटेड आहिनि। छा कंदी आहिनि, छा मसरूफ़ियत आहिनि, अचो त ॻाल्हायूं। आउं डेंटिस्ट बि आहियां ऐं जॉब बि कंदी आहियां ऐं सुठी पेंटर बि आहियां ऐं माशाल्लाह से आउं इलाही सुठी कुक बि आहियां ऐं मसरूफ़ इलाही रहंदी आहियां छो त मूं वटि एतिरियूं मसरूफ़ियात आहिनि जॉब जे अलावा घर जूं ज़िमेदारियूं ऐं वरी मुंहिंजो जेको शौक़ु आहे तव्हां ॾिसो पिया पेंटिंग मुंहिंखे इलाही शौक़ु आहे। लेकिन जेका पेंटिंग जो जेको शौक़ु आहे मूंखे हाणे ई पैदा थियो आहे। मतिलबु मूंखे आउं किथां सिखियलु कोन आहियां ऐं मूंखे तक़रीबन 2 साल थिया आहिनि पेंटिंग कंदे। पेंटिंग जो मतिलबु इन में थीम छा आहे, तव्हां असांखे थोरो ॾिसण वारनि खे ॿुधायो। ऑयल पेंटिंग आहे, छा आहे इन में? आउं मिक्स कंदी आहियां, ऑयल बि कंदी आहियां ऐं एक्रेलिक बि कंदी आहियां। बसि ऑयल में इहो हूंदो आहे कि कलर ब्लेंडिंग ईज़ीली थी वञे। हाणे ही पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां ॿुधायो त एजुकेशन तव्हां किथां हासिलु कई, डेंटिस्ट ई छो थियो, गायनोकोलॉजिस्ट छो न थियो, पीट्स जो डॉक्टर छो न थियो, मतिलबु फिजियोथेरेपिस्ट बि हुयो शोबो, उहो रुगो डेंटिस्ट ई छो? अच्छा, ही थोरो सो कॉम्प्लिकेटेड आहे। मूंखे नंढे हूंदे खां डॉक्टर थियण जो बिल्कुलु बि शौक़ु कोन हो, पर मुंहिंजे पेरेंट्स खे हो छो त असां 2 भेणूं आहियूं त मुंहिंजी मदर खे इलाही शौक़ु हो कि मुंहिंजी हिकिड़ी धीअ जेका आहे डॉक्टर थिए। त मुंहिंजो जेका वॾी भेण आहे उहा कोन थी सघी, उनखे बिल्कुलु शौक़ु कोन हो, उनजी शादी जल्दी थी वई। त पोइ वरी अम्मी मूंखे चयो कि न तोखे थियणो आहे कहिड़ी बि हालत में। त मुंहिंजो जेको एडमिशन थियो हो उहो असल में थियो हो इंडस वैली ऑफ आर्ट्स। अगरि शायदि आउं हीअं डॉक्टर न हुजां हा त आउं हिकिड़ी प्रोफेशनल आर्टिस्ट हुजां हा। अदी डॉक्टर अनीता शाह साहिबा सां जेके सियासी फैमिली सां बि तालुक़ आहिनि, रुगो न मल्टी टैलेंटेड माशाल्लाह आहिनि, न रुगो डॉक्टर आहिनि, डेंटिस्ट आहिनि, इलाही सारी शयूं तव्हां ॾिठियूं, ॿुधियूं, ॻाल्हियूं, पेंटिंग बि ॾिठियूं। अहिड़े ई नमूने नेक्स्ट प्रोग्राम में असां कंहिं ॿिए शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। कैमरामैन शाहीन सां गॾु सरवत जबीन, धरती टीवी, कराची।